उन वक्त मौजूद आहियां तेलका गोड़ाबाड़ी यूनियन काउंसिल गुलेल असां मौजूद आहियूं ॻोठ मोहम्मद उमर खासकेली में लॻगाए जो ॻोठ जेको आहे सो हुन वक्त जेको मुकमल जेको बरसातूं पयूं उन जे हवाले सां हीउ ॻोठ जेको आहे सो मुकमल पानी जे लपेट में आहे। अञा बि तव्हां ॾिसी सघो था बैक साइड ते जेको ॻोठ में अञा गंदो पानी जेको बरसाति जो निकाल न थी सघियो आहे उन जे करे हिते मच्छर जो बि आधार आहे। असां सां गॾु हिते ॻोठाणा मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछा कयूं उन जो छा चवणु आहे। भई असांखे ॾिसो पिया ॻोठ सॼा ॿुॾा पिया आहिनि पानी में केर बि अचण लाइ तयारु कोन्हे। हिते ईंदा आहिनि असांखां वोट वठी वेंदा आहिनि वोटनि जे टाइम ते भॻा अचनि। बाक़ी हे बोर्ड में जॾहिं असीं वेठा आहियूं केर हिते अचण लाइ तयारु न आहे। छा करियूं असीं हिननि सां। बाबा ॻाल्हि ॿुधो न असांजो हीउ ॻोठ आहे हीउ क़ब्रस्तान आहे हीउ मस्जिद आहे हे टोटल ॻोठ सभु ॿुॾा पिया आहिनि। असीं मां लावारस आहियूं का बि ॻाल्हि कोन्हे। सखर किसा सभु विहालिया हे वाटर माना सम्झी लाह तव्हां कयो खोलियो छॾीनि पोइ हेॾो बरसाति जो पाणी कोन्हे सभु वाटरनि जो पाणी आहे। पोइ हिते चूं सभु असीं अचूं पिया MP अचे पियो फलाणो अचे पियो एस जो अचे पियो हीउ पियो अचे सखर ॻोठ केॾा ॻाल्हिया असीं नंढण खां आहियूं माना लावारस आहियूं माना सम्झ बुख हड़ताल थी वई आहे। इमदाद जेके अचनि से ख़ाशा वठो वञण लिया पोइ माना सम्झो बाबा इमदाद पिया ॾियूं इमदाद पिया ॾियूं इमदाद त आहे कोन किथे आहे केरु थो इमदाद असांखे ॾे कंहिं बि असांखे कोन। महांगाई वधी वई आहे 60 70 80 रुपया किलो अटो लॻो पियो आहे 100 रुपया किलो खंड लॻी पई आहे। ॿुधे न हेॾो ज़ुल्म आहे असां सां माना सम्झो अची ॾिसो ॻोठ पाणी में तबाह बचा केॾा वञनि मासूम बचा हेॾा थोरो घणो बचो हेठि केरु त माना ॿुलियो गुगदी पियो खाए पोइ बचा केरु कढे। असीं पंहिंजे कम कार सां केॾा भॼो वञूं पोइ इहो कोन ख़ाली मायूं त कोन कढंदियूं बचा भला असीं छा करियूं केॾा वञूं भला असीं माना इहा कोई महिरबानी करियो थोरो करियो माना सम्झ जे अव्हांखे कढणो हुजे कढो न त पोइ अलाह मालिकाने ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। ॻोठ मोहम्मद उमर खासकेली असीं रहवासी आहियूं। वोटनि वठण लाइ सभु कुझु राति जो 2 बजे जो बीहरनि त बाबा असांखे वोट ॾियो हींअर को ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हे असीं ॿुॾा पिया आहियूं हे घर बार असांजा सभु ॿुॾा पिया आहिनि न को MP आयो आहे न को MNA आयो आहे न को DC साहिबु आयो आहे। रुॻो अखरनि में लिखियो वञनि त बाबा असां सभु कुझु करे छॾियो हिते ॾेखारीनि त कुझु को माण्हू आयो आहे या छा आहे केर बि कोन आयो आहे। ॻोठ पाणीअ में आहे मुक़ाम पाणीअ में आहे नंढड़ा बच्चा पाणीअ में मस्जिदूं स्कूलूं सभु पाणीअ में आहिनि केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। DC साहिब खे दरख़्वास्त ॾिनी आहे वरी OCL वारा हाणे छॾियईं आहे। हाणे असीं छा करियूं को असांजी ॿुधे न। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील आहे त असांजी ॿुधे MP MNA खे अपील आहे त ॿुधे। हिते त को बि कोन आयो आहे वोटनि वठण लाइ सभु को अचे थो बाबा असीं असांजा माइट आहियूं हींअर केरु बि माइट थियण लाइ तयारु कोन्हे। रोड रस्ता सभु बंदि फसल तबाह थी आहे घर किरी आहे। हाणे असीं केॾांहुं वञूं कंहिंखे था ॾियूं। महिरबानी करे ख़ुदा असांजो इहो पाणी निकाल कयो वञे क़ब्रस्तान खे बचायो वञे मस्जिद स्कूलनि खे बचायो वञे घरनि खे बचायो वञे। राशन जो कणू न मिलियो आहे कोरोना खां वठी चवंदा अचनि रुॻो राशन ई राशन आहे त कुझु बि कोन्हे। इमरान ख़ान चयो त नओं पाकिस्तान पियो ठहे नओं पाकिस्तान आहे किथे। हिकिड़ी महांगाईअ जी दॿियो आहे केॾांहुं वञूं असीं ग़रीब छा करियूं कंहिंखे चऊं न MP आहे न MNA आहे न को चङो मुड़ुसु आहे न को DC आहे ऐं उहे पाण वठियो हुते पिया खाइनि रुॻो लेखत में पूरो करे छॾीनि। बाबा हीउ ॻोठ मोहम्मद उमर खासकेली ईसा खासकेली जंहिंमें 50 घर आहिनि जेको असांखे 50 सालनि खां वठी तकलीफ़ आहे। पाणी जॾहिं बरसाति पई थी तॾहिं उनजो निकाल आहे कोन्हे न का सुम्ह न का का बि शइ कोन्हे। अॻे हूंदा बि ज़मीन ख़ाली पई हूंदियूं जेको पाणी सभु उन्हनि ते हज़ारूं 2-2 हज़ार एकड़ तलाउ थी विया आहिनि। भाई गुलेल नाली जेका आहे उहो जेको बरसाति पए त उहो पाणी बि असां वटि सभु माना छंडूं कनि ऐं जेको जेको बरसाति पाणी बि उते जी करे थिए असांखे सुम्ह जी वॾी तकलीफ़ आहे। जेको सुम्ह आहे ई कोन्हे 50 सालनि खां वठी। अॻे जेके ज़मीनूं 2-2 हज़ार एकड़ ख़ाली हुई उन्हनि में सभ में तलाउ आहिनि। हाणे उहो त माना सभु तलाउ ला करे वेठा आहिनि। बाक़ी उहो जेको आहे इहा गुलेल नाली जेॾीमहिल असांखे आबादी लाइ पाणी खपे थो त असां लाइ पाणी आहे ई कोन्हे। पोइ असांजा फसल थींदी कोन मना असीं जेके फसल मोर सुकियो वञनि पर जेॾीमहिल बरसाति पए त उहो पाणी जेको 103 खां वठी असां वटि अचे थो उहो पाणी जेको आबाद ज़मीनदार जेके आहिनि उहे पाणी सभु वरी उन ज़मीननि वारा जेके ख़ाली करे उहो बि हिन में मोकिलीनि ऐं बरसाति वारो पाणी बि हिते हिन वक़्तु पाणी जेको 40-50 घर जेके असांजा मोहम्मद उमर ख़ासकेली ईसा ख़ासकेली उन में जेको पाणी बीठो आहे सो तव्हां ख़ुदि ॾिसो पिया। ऐं असां महीनूं खनि थी वियो आहे न असांखे का माना माण्हू आयो असां वटि मुखिया कार आयो तपेदार आयो अची बाबा अवां जो मसइलो बिल्कुलु हल करियूं था
माना कुझु बि कोन थियो। जेको पाणी रोड सां लेवल आहे, ॻोठनि माना 8-10 माना 15-20 घर किरी विया आहिनि ऐं न को माण्हुनि खे इमदाद मिली, न को माण्हुनि खे सामान मिलियो ऐं न मच्छरदानी मिली, माना मारी मिली, का बि शइ न मिली। कंहिं शइ जी असांखे तकलीफ़ माना का असांखे मुहैया सहूलियत न थी आहे। तंहिंजे करे महिरबानी करे हीउ पाणी नाला कढायो। महीनो थी वियो असां ते काफ़ी मीडिया वारा आया आहिनि, अवामी आवाज़ वारा आया, माना कोशिश वारा आया, सही तव्हांजो इहो महिराण वारा आया, अख़बार पंहिंजी वारा आया ऐं कोशिश वारा केतिरा आया, उहे बि हिते 8-10-15 चकर आया आहिनि। पर असां वरी जेको फेसबुक ते बि हलियो आहे, टीवी ते बि हलियो आहे, पर को बि असांजी वार केरु नथो करे। महिरबानी ख़ुदा वज़ीर आज़म इमरान ख़ान खे आउं अपील थो करियां त उहो असांजो मदद करे ऐं सदर साहिब खे, गवर्नर साहिब खे, साईं मुराद अली शाह खे, DC ठठो खे, साईं शीशन जज खे इन खे अर्ज़ु थो करियां त ख़ुदा असांजी महिरबानी करे मदद करियो। इमदाद का शइ कोन्हे, माण्हू सभु घरनि में माना काफ़ी बीमार पिया आहिनि। के नंढड़ा ॿार आहिनि जेके खटंदे वेठा आहिनि, ॼाण सुरंदल ॿार आहिनि, जे हेठि था लहनि त पाणी चेल जहिड़ो अङण थले खां हेठि आहे, त उन में ॿारनि जो ॿुॾण जो ख़तरो आहे, असांजी जानियुनि जो ज़िंदगी जो ख़तरो आहे। महिरबानी ख़ुदा असां सां मदद करियो, हीउ पाणी असांखे कढाए ॾियो। पाणी जो निकाल माना किथे बि माना असां केतिरनि खे चयो आहे, पर को असांजी ॿुधे ई कोन थो। न को अमलदार आयो, न को MP MN आयो, न को बि माण्हू त कोन आयो, कंहिं बि माण्हू असांजी मदद कोन कई आहे। हीअ असांखे हेॾी तकलीफ़ आहे, जेको बचा माना असीं मानी जेका न शाम में नथा खाई सघूं। मच्छर एतिरो आहे जंहिंजो को अंदाज़ो कोन्हे। सभु माण्हू खे बीमारी में, के बुखार में, के जिलाबनि में, दस्तनि उल्टीअ में, के कीअं माना सभु माण्हू वीचारा के घर छॾे कचे में विया हलिया, के शहर विया हलिया, के कीअं माना के एॾी मजबूरी आहे। बाक़ी जेके असीं रहिया आहियूं सा तमामु पॉल्यूशन साम्हूं ॾिसो पिया त पाणी इहो स्कूल आहे, तंहिंमें पाणी बीठो आहे, मस्जिद में पाणी अंदरि फर्श में गोॾे जहिड़ो बीठो आहे, दरगाह आहे जेका साईं वणेश अलीमान शाह जी, उहा जेका जंहिं माना चेल जहिड़ो पाणी बीठो आहे। क़ब्रस्तान जेको माना 100 सालनि खां असांजे माइटनि जो ॿियनि हिते माना 25-30 ॻोठनि त सभिनि जो क़ब्रस्तान हो, उहो जेको सो माना उन में पाणी चेल जहिड़ो 3 फुट पाणी बीठो आहे ऐं स्कूल माना उन में पाणी बीठो आहे। कंहिं बि शइ जी असांखे माना का सहूलियत न आहे। हीउ पाणी कढण जी का ऑफिसर या को MP MN को बि ऑफिसर हिते माना असां मदद नथो करे। ख़ुदा मदद करियो, असांजी पाणी असां कढाइजो। जी नाज़रीन, जीअं त असांजे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त असांजो जेको बरसाति 20-25 ॾींहं थी विया आहिनि, जेकी बरसाति मसलसल पई, बरसाति खां पोइ कुझु जेको हिते ज़मीन जो पाणी जेको आहे ऐं शुम पलटी जेको वयूं, उन जो पाणी जेको आहे, तलाउ जो पाणी जेको आहे, जेको हिन वक़्तु असांजे ॻोठ में मौजूदु आहे। इन पाणी गंदे पाणी में असांजा ॿार जेके जेको सो उन्हनि में खेॾनि था ऐं उनखां अलावा किथे वॾो पाणी आहे, उन में 2-3 चकर असांजा ॿार जेके अंदरि ॿुॾिया बि हुआ, जिन खे असां कढियो हो। उनखां अलावा हिन पाणी जे करे असां वटि जेको मच्छर जो बि वॾो आज़ार आहे ऐं असांजे हिन गंदे पाणी जे करे असांजा ॿार जेके आहिनि, मासूम ॿार आहे, असांजे उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। ऐं उनजो इहो बि चवणु आहे त असांजे तक जा चूंडियल नुमाइंदा अॼु तलक बि असां वटि न लही आया आहिनि। असां DC ठठो लाइ बि वियासीं, असां उनखे बि दरख़्वास्त ॾिनीसीं, मगर DC ठठो अॼु तलक बि असांजी ख़बर ते को बि नोटिस न वरितो। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठठो। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.